अस्सलाम वालेकुम नासिम प्रोग्राम द मिरर में अवां के भलीकार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमर। नासिम सिंध में करप्शन ऐं बदउनवानी जा स्कैंडल का नई ॻाल्हि त न आहिनि, पर अॼु असां सिंध जे जंहिं खाते जो ज़िक्र कंदासीं ईअं खणी चइजे त उहो खातो ठाहियो ई करप्शन करण लाइ आहे। जी बिल्कुलु आऊं ज़िक्र कयां पई सिंध जे खुराक खाते जो, जिथे हर साल अरबे रुपयनि जी करप्शन ऐं बदउनवानी थिए थी। पोइ इहा कणक जी ख़रीदारीअ में हुजे, कणक जी ज़ख़ीरा अंदोज़ी में हुजे या कणक जे हिकु हंध खां ॿिए हंधि मुंतक़िली हुजे, हर हंधि खुराक खाते जा अमलदार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां करप्शन करे पंहिंजा पेट भरनि था ऐं क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचाइनि था। अॼोके प्रोग्राम में बि छिरकाईंदड़ स्टोरी शामिल कंदासीं ऐं नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त करप्ट कामोरनि कीअं बरसाती बोर खे बि पंहिंजे करप्शन जो ज़रियो बणायो आहे, कीअं समूरी कणक खपाए अरबे रुपया हड़प कया विया आहिनि ऐं दस्तावेज़नि में वरी समूरी कणक ख़राबु ॼाणाए खानापूरी कई वई आहे। अॼु असां खुराक खाते जी कारकर्दगी जो तफ़सील सां जाइज़ो वठंदासीं ऐं उहे सभु शयूं साम्हूं आणण जी कोशिशि कंदासीं त खुराक खातो कणक जी ख़रीदारी कीअं करे थो, खुराक खाते जा सेंटर्स तोड़े गोदाम कहिड़ी हालति में आहिनि, उते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, कणक जी ख़रीदारीअ लाइ बारदाणो ॾियण जो तरीक़ेकार छा हुजे थो ऐं कणक जे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ॾांहुं मुंतक़िली खे कीअं कारोबार बणायो वियो आहे। सिंध जे खुराक खाते में बेइंतिहा करप्शन ऐं अंधेर नगरी कामोरनि गुज़िरियल साल जे बरसाती बोर्ड खे बि करप्शन जो ज़रियो बणाए छॾियो। 3.25 अरब रुपया हड़प। खुराक खाते जे कामोरनि बरसाती बोर्ड जो बहानो बणाए 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणक ख़राबु ॼाणाए मार्केट में खपाए छॾी। CMIT जे मेंबर जामशोरो दादू ज़िले जे DCs खुराक ऐं ज़राअत खाते जे कामोरनि ते ॿधल कमेटी कणक बाबति जांच मुकमल करे रिपोर्ट माणे छॾी। बरसाती बोर्ड दौरान खुराक खाते जे अमलदारनि हैदराबाद डिवीज़न में 66 करोड़ 31 लख ऐं सखर डिवीज़न में 22 करोड़ 88 लख जी कणक ख़राब ज़ाहिर कई। लाड़कानी डिवीज़न में 53 करोड़ 66 लख, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 38 लख ऐं मलीर ज़िले में 1 अरब 75 करोड़ रुपयनि जी कणक हथरादू ख़राब ज़ाहिर कई वई। खुराक खाते जे अमलदारनि कणक ख़राब ॼाणाए मार्केट में खपाए छॾी। बाद में ख़राब कणक सां बोरियूं ॿीहर भरियूं वयूं, जिन जो वज़न बि घटि आहे। लेबोरेटरी रिपोर्ट्स मुताबिक़ ख़राब कणक जो ज़ख़ीरो लॻभॻि 2 साल पुराणो आहे। बरसाति 16 महीना अॻु 2022 में पई, फ्रॉड वाज़े थी वियो। ख़राब थियल कणक जो ज़ख़ीरो जल्द खां जल्द ज़ाया कयो वञे, ॿी सूरत में कणक बदबू करे वई त वबाई बीमारियूं फहिलजण जो इम्कानु आहे। सिंध में खुराक खाते जे सेंटर्स जी हालत ख़राब, बिजली, CCTV कैमराऊं ऐं मॉनिटरिंग जो सिस्टम न हुजण सबबि कणक आसानीअ सां चोरी थिए थी। बारदाणे जी विरासत में करप्शन, बारदाणो हक़दारनि बदिरां बासरनि खे मिले थो। फूड अमलदारनि कणक जे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ॾांहुं मुंतक़िलीअ खे बि कारोबार बणाए छॾियो। खुराक खाते जा कामोरा हिकु मुनज़िम तरीक़े सां हर साल सरकारी कणक में फ्रॉड कनि था। रुगो कागज़नि में कणक जी ख़रीदारी, सरज़मीन ते कारीअ वारा कख। कणक जी ख़रीदारीअ में थींदड़ फ्रॉड ऐं चोरी रोकण लाइ खुराक खाते पारां MIS लॻाइण जो फ़ैसिलो। कणक जे स्टॉक ऐं क्वालिटी बाबति बि ॼाण न मिली सघी। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ स्टूडियो में मौजूदु आहे KTN न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। टाइम ॾियण लाइ। सगीर, सिंध जे खुराक खाते में करप्शन ऐं अंधेर नगरी ते पाण अॻु बि केतिरा ई प्रोग्राम करे चुका आहियूं, पर करप्शन जो इहो सिलसिलो शायदि ख़तमु थियण वारो ई नाहे। इन करे मूं शुरू में ई चयो त खुराक खातो जहिड़ो ठाहियो ई करप्शन लाइ वियो, जिथे हर साल अरबे रुपयनि जी करप्शन मामूल बणियल आहे। सगीर, खुराक खाते में थियल अरबे रुपयनि जी करप्शन ते ॻाल्हाइण खां अॻु नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त खुराक खाते जो असल कमु छा हुजे थो ऐं छा ही खातो जंहिं मक़सद लाइ क़ाइमु कयो वियो आहे हेल ताईं उहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि। वॾी महिरबानी रोशनी। सॼी दुनिया में फूड सिक्योरिटी जो जेको आहे उहो मसइलो हुजे थो ऐं उन फूड सिक्योरिटी खे जेको आहे उहो मेंटेन करण जे लाइ दुनिया में जेका आहे उहो कणक जी ख़रीदारी कई वेंदी आहे। त ईअं ई जेको आहे पाकिस्तान में बि फूड सिक्योरिटी जो किथे किथे मसइलो थिए थो, त इन करे ई जेको आहे उहो खुराक खाते जा जेके अमलदार आहिनि उहे कणक ख़रीद कंदा आहिनि हर साल। त खुराक खातो जेको आहे कणक जी सपोर्ट प्राइस जेका आहे उहा मुक़ररु कंदो आहे पहिरीं, त जीअं आबादगारनि खे, हारियुनि खे जेका आहे उहो फ़ाइदो मिले ऐं उहे जीअं कणक जेका आहे उहा पोखी कनि।
उनखां अलावा अटे ऐं कणिक जो रेट जेको आहे उहो मेंटेन रहे, इहो खुराक खाते जो कमु आहे। पर तव्हां ॾिठो हूंदो त खुराक खातो जो जेको माइंड सेट आहे उहो 1960 वारो हले पियो अञा ताईं। उनखां हटी करे अगरि पाण चऊं त एतिरा साल थी विया आहिनि, अञा ताईं ही जेको खातो आहे उहो मैनुअल सिस्टम ते हले थो। ऐं उते जेके उन जा ख़रीदारी सेंटर आहिनि उते को बि मैकेनिज़म मौजूदु न आहे, न मॉनिटरिंग आहे, न बिजली आहे, न ई का सहूलियत आहे। 9, 11, 12 ग्रेड जा जेके कामोरा आहिनि, जेके फूड सुपरवाइज़र आहिनि या फूड इंस्पेक्टर आहिनि, उन्हनि खे करोड़े अरबे रुपयनि जी कणिक ख़रीदारी जी ज़िम्मेवारी ॾिनी वञे थी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त हीउ खातो जेको आहे इन मक़सदनि जे लाइ ठहियो हुयो, पर हिननि उहे मक़सद जेके आहिनि आवाम खे रिलीफ ॾियण बदिरां ही जेके आहिनि पंहिंजा बिब भरण में जेके आहिनि उहे पूरा आहिनि। ऐं सालनि खां इहो सिस्टम हलंदो अचे पियो। त हीअ करोड़े रुपयनि जा जेके आहिनि उहे स्कैंडल हर साल अचनि पिया। सभ खां पहिरीं जेका आहे उहा कणिक जी ख़रीदारी बारदानो ॾिनो वेंदो आहे, उनखां पोइ वरी कणिक जी ख़रीदारी थींदी आहे, वरी पोइ कणिक जॾहिं रिलीज़ कई वेंदी आहे। त हर इन्हनि जी सीज़न में करप्शन जेका आहे उहा शामिलु हुजे थी। त इन खे जेको आहे बहितर करण जे लाइ के जेके आहिनि उहे संजीदा अञा ताईं क़दम नज़र न पिया अचनि। जी अच्छा सगीर, हाणे इहो ॿुधाइजो त खुराक खाते जे अमलदारनि कीअं बरसाती बोर्ड खे पंहिंजी करप्शन ऐं कमाईअ जो ज़रियो बणायो, कणिक खे ख़राबु ॼाणाए मजमूई तौरु केतिरी करप्शन कई वई, ऐं इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त एॾो वॾो स्कैंडल आख़िर साम्हूं कीअं आयो। सिंध में 2022 में जॾहिं बोर्ड आई त सभ खां पहिरीं त 2 शहर जेके आहिनि उहे ॿुॾी विया हुआ। हिकिड़ो कैन शाह ऐं ॿियो गाजी खुआवड़। सही, इहे मुकमल तौर ते जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया। ऐं ॿियनि जेके शहरनि में पाणी ज़रूरु आयो हूंदो, बरसातूं हुयूं, पर उहे बोर्ड में ॿुॾी न विया हुया। त हिननि खुराक खाते वारनि उन्हनि बरसाती बोर्ड खे हिकिड़ो मामिलो बणाए करे इन्हनि अरबे रुपयनि जी कणिक जी मद में जेको आहे वरी करप्शन कई आहे। ऐं हिननि कणिक जेका आहे उहा ख़राबु ॼाणाए करे अरबे रुपयनि जी कणिक खपाए छॾी आहे। त जंहिंखां पोइ इन मामले जी जेका उहा जांच थी ऐं 2 सालनि खां पोइ इन जी जांच थियणु वञी रही आहे। उहा जांच कंप्लीट थी आहे त चीफ सेक्रेटरी सिंध पारां हिकिड़ी कमेटी ठाही वई त जेका कणिक ख़राबु थी आहे त इहो ॿुधायो वञे त छा वाक़ई इहा कणिक ख़राबु थी आहे ऐं छा उन में इहे जेके कामोरनि जी जेका उहा बददियानती या उन जी लापरवाही जे करे इहा ख़राबु थी आहे या इन में जेके इन्हनि किथे करप्शन कई आहे। त उन जे TROs मुताबिक़ हिकिड़ी कमेटी ठाही वई ऐं उन कमेटी जेका आहे उहा जांच मुकमल कई आहे। CMIT जे मेंबर अलीगुल जी सरबराही में इहा कमेटी ठही हुई। उनमें DC जामशोरो ऐं DC दादू, ज़राइत खाते जो DG एक्सटेंशन ऐं खुराक खाते जो जेको डिप्टी डायरेक्टर फूड आहे उन ते ॿधल हिकिड़ी कमेटी ठही। उन कमेटी इहा रिपोर्ट ॾिनी त इहा जेका कणिक हिननि ख़राबु ॼणाई आहे, तक़रीबन 4.5 लख बोरियूं जेके आहिनि इन्हनि कणिक जेका ख़राबु ॼणाई आहे उनजी मालियत जेका आहे तक़रीबन 3.25 अरब खां 3.5 अरब रुपयनि ताईं थिए थी। उहा कणिक असल में इन्हनि हथरादू ख़राबु ॼाणाई आहे। इहो हिकिड़ो फ्रॉड आहे, इन्हनि फ्रॉड कयो आहे। इहा कणिक ख़राबु न आहे थी, जेके उते कणिक जेका उहा मतिलबु पयल हुई उन्हनि उहा कणिक खपाए छॾी आहे। जॾहिं इन्हनि कमेटी जी रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे त जॾहिं इन्हनि लेबॉरेटरी रिपोर्ट्स जेके साम्हूं आयूं आहिनि उन लेबॉरेटरी रिपोर्ट्स मुताबिक़ त जेकी कणिक आहे जेका उहा उनजो असीं सैंपल जेके उन्हनि चेक कराया आहिनि त उहा कणिक जेका ख़राबु ॼाणायल आहे उहा लॻभॻि 2 साल पुराणी आहे, जॾहिं जेका बरसाति खे 16 महीना थिया आहिनि। त हिकिड़ो फ्रॉड कयो वियो आहे। उहा मतिलबु हर साल कणिक में जेका आहे उहा फ्रॉड कंदा आहिनि। कणिक जी ख़रीदारी में, बारदाने में, कणिक जी रिलीज़िंग में ही फ्रॉड कंदा रहनि था। अरबे रुपयनि जो ही स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था। असल में 14 लख मैट्रिक टन हिननि खे हर साल कणिक ख़रीद कंदा आहिनि। त कमर्शियल बैंकनि खां ही कर्ज़ वठी करे ही कणिक ख़रीद कंदा आहिनि। तक़रीबन 140 अरब रुपयनि जी ही गेम हूंदी आहे। त ही कणिक जेका 140 अरब रुपयनि खे जेको आहे उहो कीअं घुमाइजे
ऐं उन मां कीअं जेके आहिनि उहा करप्शन कजे। ही खुराक खाते जा अमलदार जेके आहिनि हिकिड़े सिस्टम तहत पोइ कणिक जी ख़रीदारी कनि था ऐं हिकिड़े नंढनि मुलाज़िमनि खे वॾी ज़िम्मेवारी ॾियनि था। ऐं माज़ी में ईअं थियो आहे त सियासी बुनियादनि ते भर्तियूं थियल आहिनि। उन्हनि जी एॾी कैपेसिटी ई कोन्हे त उहो एॾा मामला सम्झी सघनि। ऐं ॿियो त वरी इन्हनि जो मैन्युअल सिस्टम जेको आहे हले थो अञा ताईं, त जेका कणिक उहा कहिड़ी क्वालिटी में हू ख़रीद कनि था उन जो को बि हिकिड़ो मैकेनिज़म नाहे ठहियलु, मॉनिटरिंग सिस्टम उते नाहे। त इन करे तमामु एॾो वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे। तक़रीबन सिंध जे 11 ज़िलनि में एतिरी जेका आहे उहा कणिक हिननि ख़राबु ज़ाहिर कई आहे। उन जी CMIT 2 ज़िलनि जे DC डिप्टी कमिश्नरनि ऐं 2 खातनि जे कामोरनि ते ॿधल हिन कमेटी या तस्दीक कई आहे त 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी हिननि करप्शन कई आहे, फ्रॉड कयो वियो आहे। इन्हनि खां पैसा जेके आहिनि उहे वापसि वरिता वञनि ऐं इन जूं उन सिफ़ारिशूं बि ॾिनियूं आहिनि त इन खे हाणे बहितरु करणु घुरिजे, कीड़नि माकोड़नि जूं उते दवाऊं रखणु घुरिजनि। हालांकि पॉलिसी में ईअं हूंदो आहे जॾहिं वीट पॉलिसी जॾहिं जारी कई वेंदी आहे त उते बाक़ाइदे सां उन्हनि खे डायरेक्शन हूंदा आहिनि त उन पॉलिसी ते अमल करणो हूंदो आहे। पर उते बाअसर माण्हुनि जा वेझा जेके अमलदार जेके आहिनि उन्हनि जूं असल में मां जीअं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त सियासी भर्तियूं थियल आहिनि इन खाते में, त उन्हनि जा वेझा माण्हू सियासी माण्हुनि जा उहे उते मुक़ररु थियल हुजनि था वीट प्रोक्योरमेंट सेंटरनि ते। उन्हनि जे चवण ते ई सॼो हिकिड़ो सिस्टम ठहे थो ऐं हर साल ईअं ई कणिक जी ख़रीदारी में अरबे रुपयनि जी स्कैंडल्स जेके आहिनि उहे कया वञनि था। जी अच्छा सकीर, जीअं अवां ॿुधायो त CMIT जे मेंबर्स जामशोरो दादू ज़िलनि जे DCs खुराक ऐं ज़रात खाते जे कामोरनि ते ॿधल कमेटी में अरबे रुपयनि जे फ्रॉड जी तस्दीक थी आहे। रिपोर्ट में कहिड़नि ज़िलनि जी निशानदही थियल आहे, कहिड़े ज़िले में केतिरी कणिक खपाई वई आहे? सिंध जा टोटल 11 ज़िला आहिनि जिते इन्हनि जेको आहे 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणिक ख़राबु ॾेखारी आहे। उहा कणिक ख़राबु न हुई, असल में हिननि हथरादू इहो फ्रॉड कयो आहे। त उन में हैदराबाद डिवीज़न आहे। हैदराबाद डिवीज़न में हिननि 66 करोड़ 31 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ज़ाहिर कई आहे। त उन में जेके आहिनि हैदराबाद ज़िले जे जामशोरे ज़िले में हिननि 9 करोड़ 37 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ॾेखारी आहे। दादू ज़िले में 56 करोड़ 93 लख ऐं उनखां अलावा सखर डिवीज़न में वरी 22 करोड़ 88 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ज़ाहिर कई वई आहे। उन में वरी घोटकी ज़िलो अचे थो। घोटकी ज़िले में 4 करोड़ 81 लख, सखर ज़िले में 1 करोड़ 62 लख ऐं खैरपुर ज़िले में 16 करोड़ 64 लख रुपयनि जी कणिक जेका आहे उहा ख़राबु ज़ाहिर कई वई आहे। ईअं ई वरी लाड़काना डिवीज़न में बि जेका उहा साॻी सूरत हाल आहे। लाड़काना डिवीज़न में 53 करोड़ 66 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ज़ाहिर कई वई आहे। हालांकि जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहे शहर ॿुॾा ई न हुया, त ही कणिक कीअं ख़राबु थी, उन जी जेकी जंहिंजी ज़िम्मेवारी हुई फूड इंस्पेक्टर या DFC डिप्टी डायरेक्टर उन वक़्तु उहे किथे हुया। असल में इहे सॼी फ्रॉड तहत जेको आहे इहो कमु कयो वियो आहे। त उन में लाड़काना डिवीज़न जो जेको ज़िलो आहे कश्मीर, उन में 38 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ज़ाहिर कई वई आहे ऐं जेकाबाद ज़िले में 13 करोड़ ऐं लाड़काने ज़िले में 1 करोड़ 50 लख। सभ खां वधीक कंबर शहदाद कोट ज़िले में 38 करोड़ 63 लख रुपयनि जी कणिक जेका आहे उहा ख़राबु ॾेखारी वई आहे। अहिड़ी सूरत हाल वरी साॻी उन्हनि ॼाणाई आहे नौशहर फिरोज़ ज़िले में बि 1 करोड़ 98 लख, सांगड़ ज़िले में 91 लख, शहीद बेनज़ीराबाद ज़िले में तक़रीबन 98 लख रुपयनि जी कणिक ख़राबु ज़ाहिर कई आहे। ॿियो वरी सभ खां वधीक हिननि कणिक जेका ख़राबु ज़ाहिर कई आहे मलीर ज़िले में। मलीर ज़िले में हिननि रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे, जेका CMIT रिपोर्ट ज़ाहिर कई आहे, त उन में हिननि ॿुधायो आहे त जॾहिं असीं टीम उते वई ऐं उन्हनि गोदामनि ते विज़िट कयो ऐं उन्हनि कामोरनि खां पुछो त छा वाक़ई कणिक ख़राबु थी आहे, उन्हनि मना कयो आहे त कणिक वाक़ई ख़राबु नाहे थी। पर इन्हनि जेको आहे पंहिंजी रिपोर्ट्स में उन्हनि ॿुधायो आहे त मलीर ज़िले में 1 अरब 75 करोड़ यानी 2.25 अरब रुपयनि जी कणिक मलीर ज़िले में ख़राबु थी आहे। मलीर ज़िले जा छा गोदाम जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया हुया? मलीर ज़िलो जेको आहे सॼो पाणी में ॿुॾी वियो हुयो? तमामु वॾा सवाल आहिनि। अरबे रुपयनि जी जेका आहे उहा ही करप्शन कई वई आहे। सिंध जा जेके इहे 13 ज़िला आहिनि उहे करप्शन जी लपेट में अची विया। फूड जे डिपार्टमेंट जा जेके इहे अमलदार आहिनि उहे इन में मुलविस हुया
ऐं इन में अञा ताईं निशानदेही जेका उहा नाहे कई वई त इन में कहिड़ा अमलदार मुलविस आहिनि। डिप्टी डायरेक्टर हमेशह ईअं थींदो आहे जो नंढनि मुलाज़िमनि खे जेके आहिनि हिननि सज़ाऊं ॾींदा आहिनि त डिप्टी डायरेक्टर डिवीज़न ते मुक़ररु थियल हूंदा आहे, DFC डिस्ट्रिक्ट ते, ऐं फूड इंस्पेक्टर ऐं फूड सुपरवाइज़र जेके आहिनि उहे तालके इन्हनि प्रोक्योरमेंट सेंटरनि ते मुक़ररु थियल हूंदा आहिनि। त उन्हनि खे इहे किरोड़नि रुपयनि अरबे रुपयनि जूं जेके आहिनि उहे ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वञनि थियूं ऐं वरी DFC डिप्टी डायरेक्टरनि खे बचायो वेंदो आहे। त हिकिड़े सिस्टम तहत इहे करप्शन कई वञे थी ऐं उन्हनि अमलदारनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई जेका आहे उहा हिन वक़्त ताईं न थी आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त जेका ख़राब कणिक गोदामनि में रखी वई आहे उहा हिन वक़्तु कहिड़ी हालत में आहे ऐं अहिड़ी कणिक बाबति रिपोर्ट का सिफ़ारिश या हिदायत थियल आहे? बिल्कुलु, जेका CMIT जी रिपोर्ट आई आहे उन में समूरियूं निशानदेही कई वियूं आहिनि त किथे जेका फूड अमलदारनि जी गिफ़लत आहे, किथे उन्हनि करप्शन कई आहे, किथे उन्हनि फ्रॉड कयो आहे, समूरियूं रिपोर्ट्स में उहा निशानदेही थियल आहे। त इन सिलसिले में उन्हनि इहा सिफ़ारिश बि कई आहे त जेका कणिक रखी वई आहे गोदामनि में ईअं उछलायल नज़र अचे पई, मतिलबु उते उन्हनि हिकिड़ो फ्रॉड जेको आहे उहो पकड़िजी पियो आहे इन्हनि जो। उहा जेका कणिक हिकु त ख़राबु थी वई आहे सफ़ा, छो जो हिननि मार्केट मां वरी उहा ख़राबु कणिक वठी करे थोड़नि पैसनि में उहा कणिक ईअं उते उछलाए छॾी आहे ऐं उहे बोरियूं बि जेके आहिनि उहे कुझु 13 किलो कंहिं मां घटि आहिनि, कंहिं में 15 किलो घटि आहिनि, ईअं बोरियूं जेके आहिनि भरियूं वयूं आहिनि त जीअं इहे बोरियूं पूरियूं थियनि। त उहा कणिक जेका आहे तमामु वॾी जेका आहे उहा बदबू करे वई आहे, धप करे वई आहे। त उन कणिक खे जल्द खां जल्द ज़ाया करण लाइ चयो वियो आहे त जीअं जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ बीमारियूं जेके आहिनि न फैलिजनि। त इन लाइ उन्हनि में इहो लिखियो वियो आहे रिपोर्ट्स में त तमामु जल्द जेको आहे उन्हनि गोदामनि जी सफ़ाई कराई वञे ऐं उहा कणिक जेका आहे उहा निकाल कई वञे, ज़ाया कई वञे ऐं जेका आहे उहा कणिक सिहत इंसानी सिहत लाइ जेका आहे उहा हानिकार साबित थिए थी त थींदी। त इहा रिपोर्ट में उहा सिफ़ारिश थियल आहे। जी अच्छा सकीर, सिंध में खुराक खाते जा जेके सेंटर्स या गोदाम आहिनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? ॾिसो, सिंध में जेके सरकारी गोदाम आहिनि उन्हनि गोदामनि कुझु गोदाम जेके आहिनि हिननि जा आहिनि, कुझु वरी प्राइवेट आहिनि। त उन्हनि गोदामनि जी हालत सही नाहे, उन्हनि जी जेका चार दीवारी बि उते नाहे ऐं उते बिजली बि नाहे समूरनि। हाणे असल में उन इहो ॿुधायो पियो वञे त बिजली इन करे नाहे जो उते बाहि लॻी सघे थी ऐं बाहि जे करे जेको आहे उहो कणिक सड़ी वेंदी। त अॼुकल्ह जो जेको आहे जदीद जेको आहे टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे त सोलर सिस्टम ते बि जेके आहिनि उहे शयूं अची सघनि थियूं ऐं उनखां अलावा बिजली न हुजण जे करे CCTV जेको आहे सिस्टम बि उते मौजूदु न आहे। उनखां अलावा मॉनिटरिंग जो सिस्टम बि हिननि जो मौजूदु न आहे। वीट पॉलिसी में जेकी जेकी हिदायतूं आहिनि त जेकी हिननि खे जेका उहा सफ़ाई करणु घुरिजे मुकमल तौर ते उन्हनि गोदामनि जी, उहा सफ़ाई बि नथी कई वञे। त ईअं हिकिड़े सिस्टम तहत जेको आहे हीअ जेको आहे न उहो फ्रॉड कनि था पिया ऐं हर साल 20 करोड़ रुपयनि खां वधीक जेको आहे उहो रेंट जी मद में ही अदा कनि था। त हीअ उनखां अलावा जेके आहिनि उहे तरपाल बि हिननि जा अञा पुराणा थी विया आहिनि। उन कमेटी इहो ॼाणायो आहे त इन जा जेके कणिक जे मथां जेके तरपाल लिबा आहिनि त उहे तरपाल बि नवां वरिता वञनि। त मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं कयल आहिनि, इन जो जेको मॉनिटरिंग जो सिस्टम मज़बूत करण जो चयो वियो आहे ऐं इन्हनि जेका आहे गोदामनि जी हालत बहितर करण जो चयो वियो आहे, नवां गोदाम ठाहिण जो चयो वियो आहे। जेकी हेठाई वारनि इलाइक़नि में जेकी मौजूदु आहिनि गोदाम, उहे गोदाम जेके आहिनि उहे ख़तमु करण जे लाइ चयो वियो आहे। जी सही। अच्छा सकीर, हाणे इहो ॿुधाइजो त कणिक जी ख़रीदारीअ लाइ बारदाणो ॾियण जो छा तरीक़ेकार हूंदो आहे? हर साल बारदाणो हक़दारनि बदिरां बासरनि खे ॾियण वारनि ख़बरुनि में केतिरी सदाकत आहे? बिल्कुलु, इहा सही ॻाल्हि आहे त बासर माण्हुनि खे ई बारदानो मिलंदो आहे। त असल में ईअं थींदो आहे जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त आबादगारनि खे फ़ाइदे ॾियण जे लाइ सपोर्ट प्राइज़ जेका आहे उहा मुक़ररु कई वेंदी आहे ऐं उन्हनि खे आबादगारनि जेके असुलु हक़दार आहिनि, ग़रीब आहिनि, जिन खे इहो फ़ाइदो मिले उन्हनि खे बारदानो ॾियणु आहे। पर खुराक खाते जा जेके कामोरा आहिनि उहे दुकानदार ऐं ट्रेडर्स खे इहो जेका उहो ॾेई छॾींदा आहिनि बारदानो ऐं पोइ वरी जेके आहिनि उहो बारदानो ट्रेडर वटि अची वञे थो ऐं कुझु जेके आहिनि उहे रुपयनि में या कुझु 100 रुपयनि में उहे वरी पोइ मुख़्तलिफ़ हारियुनि खां कणिक जेका आहे उहा घटि ख़रीद कंदा आहिनि। त
इन सिलसिले में जेको आहे हाणे बारदाने जी सीज़न आहे ऐं हाणे कणिक जेका उहा लहण वारी आहे ऐं पहिरीं मार्च खां जेको मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे पहिरीं मार्च खां कणिक जी ख़रीदारी शुरू थींदी। ॿुधायो पियो वञे त हिननि वटि 5 लाख मैट्रिक टन कणिक जेका आहे उहा मौजूदु आहे। त बाक़ी जेका आहे 8 लाख मैट्रिक टन जेका आहे उहा हिन साल कणिक ख़रीद कंदा। 4,000 रुपया जेको आहे फ़ी मण सरकारी रेट जेको आहे उहो मुक़ररु थियल आहे। त उन हिसाब सां जेको आहे हीअ कणिक ख़रीद कंदा। कमर्शियल बैंकनि खां वरी ॿीहर कर्ज़ो वरितो वेंदो। अॻे ई जेको आहे 77 अरब रुपयनि जो ख़ोराक खाते ते कर्ज़ु चढ़ी वियो आहे ऐं हर महीने हर साल अरबे रुपया जेके आहिनि उहे व्याज भरनि था। त उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई नथी थिए ऐं अहिड़े क़िस्म जा वॾा स्कैंडल्स जेके आहिनि उहे असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा अचूं पिया त कहिड़े हिकिड़े ऑर्गनाइज़ ऐं मुनज़म तरीक़े सां ही करप्शन जेका आहे उहो कनि था ऐं पोइ उन्हनि कामोरनि जेकी बाअसर कामोर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कार्रवाई जेका ठीकु आहे सकीर, अवां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे डायरेक्टर फूड ज़ुल्फ़कार ख़ुश्क साहब। अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार साहब। जी जी वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण लाइ। ज़ुल्फ़कार साहब ॿुधाइजो त CMIT जी जेका रिपोर्ट आई आहे उन बाबति अवां वटि कहिड़ी ॼाण आहे ऐं हिन वक़्तु ताईं अवां पंहिंजे कहिड़नि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई आहे? मां इहो अर्ज़ु कंदो हलां त 2022 जे बरसाति खां पोइ डिपार्टमेंट जे फील्ड ऑफिसिस मां रिपोर्टूं आयूं त कणिक मुख़्तलिफ़ फूड गोदामनि में डैमेज थी वई आहे बरसातुनि ऐं बोर्ड जे सिलसिले में। उन रिपोर्टनि जे आधार ते हिकिड़ी समरी ठाहे इज़त माब चीफ मिनिस्टर साहब खे मोकिली वई। चीफ मिनिस्टर साहब जेका उहा काबीना जे पेरूज़ल में रखी कंसीडरेशन में ऐं काबीना उनखे इहो अप्रूवल ॾिनो त इहा हिकिड़ी कमेटी CMIT इन जी इंक्वायरी करे ऐं उन खां पोइ जेको आहे सो इन कणिक जो तख़मीनो लॻायो वञे त घणियूं बैग्स जेके आहिनि उहे डैमेज थियूं आहिनि। हाणे CMIT जी असां वटि जेका फाइनल रिपोर्ट त अञा ऑफिशियली कम्यूनिकेट न थी आहे, पर इहो ख़बर पई आहे त CMIT फाइनल करे छॾी आहे। हाणे जेको बि मुख़्तलिफ़ फूड गोदामनि ते जेको फाइनल डैमेज फिगर जेका CMIT ॾींदी उहा डैमेज त तसवुरु कई वेंदी। बक़ाया जेका बचंदी उन ते फूड इंस्पेक्टर या जेके बि फूड अमलदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी कानून मुताबिक़। अच्छा ज़ुल्फ़कार साहब, असां पंहिंजे नाज़रीन खे उहा रिपोर्ट बि ॾेखारियूं पिया जेका CMIT जी रिपोर्ट आई आहे त उन में हिननि 3 अरब 22 करोड़ रुपयनि जी कणिक जेका आहे उहा ख़राबु ज़ाहिर कई आहे। त हिननि इहो पंहिंजे रिपोर्ट्स में ॿुधायो आहे त इहो सॼो फ्रॉड कयो वियो आहे ऐं कणिक जेका आहे उहा हथरादू ख़राबु ज़ाहिर कई आहे। त तव्हां इन ते छा चवंदो? छा पंहिंजा हुननि इहो ई रिपोर्ट में इहो ॿुधायो आहे त हीअ ख़ुराक खाते फ्रॉड कयो आहे? इहा कणिक जेका आहे उन्हनि पुराणी रखी करे ओरिजिनल जेका कणिक हुई उन्हनि मार्केट में खपाए छॾी आहे? मां इन में इहो अर्ज़ु कंदो हलां त इहा प्रिलिमिनरी शुरूआती रिपोर्टूं फूड डिपार्टमेंट उबूरी रिपोर्टूं जेके मोकिलियूं ऐं उनजो फाइनल डिसीजन असां कैबिनेट जे अॻियां रखियो ऐं कैबिनेट जंहिं इदारे CMIT खे अथोराइज़ कयो उनजी रिपोर्ट जेकॾहिं इहा आई आहे त फील्ड ऑफिसिस में जेके बि ज़िम्मेवार माण्हू हूंदा जेके उन में मुलविस हूंदा उन्हनि खां रिकवरी बि कई वेंदी। असांजे डिपार्टमेंट जो उसूल हूंदो आहे त डिपार्टमेंटल प्रोसीडिंग्स खां पोइ रिकवरी कंदा आहियूं ऐं पोइ डिपार्टमेंटल प्रोसीडिंग बि कंदा आहियूं। जेकॾहिं क्रिमिनल प्रोसीडिंग्स जी ज़रूरत हूंदी आहे त एंटी करप्शन नेब ते बि रेफर कंदा आहियूं। अच्छा ज़ुल्फ़कार साहब, हर साल इहो ईअं थिए थो। अॻे भेरे बि असां पंहिंजे प्रोग्राम में उहो हिन कंबर शदाद कोर्ट ते कयोसीं त 5 लख जेके बोरियूं गुम थी हुयूं कंबर शदाद कोर्ट में। त हर साल कणिक जी ख़रीदारी में अरबे रुपयनि जा गबन थियनि था। सिस्टम मैनुअल छो आहे? उनखे कंप्यूटराइज़ तरफ़ तव्हां छो न पिया वठी वञो? ॾिसो, इन में असां वटि प्रोजेक्ट अंडर कंसिडरेशन आहिनि जंहिंमें कंप्यूटराइज़ेशन थिए ऐं ट्रांसपोर्टेशन जो जेको थिए थो मुख़्तलिफ़ सेंटरनि मां ऐं कराची या जामशोरे जे गोदामनि ते अचनि था। उन ट्रांसपोर्टेशन जे सिस्टम में बि असां हाणे जेको लास्ट 2-3 इयर्स खां NLC खे एंगेज कयूं था ऐं जेका एडवांस पेमेंट थिए थी उन त फ्रॉड थियनि था उनखे रोकण लाइ बि स्ट्रिक्ट मॉनिटरिंग कयूं था ऐं ऑटोमेशन ॾांहुं डिपार्टमेंट वञे पियो। पर उहे प्रोजेक्ट अञा असांजी इनिशियल स्टेजिस में आहिनि। कुझु प्रोजेक्ट असांजो साइलोज़ ठाहिण जा जेके मेकन डिजिटलाइज़ साइलोज़ ठाहींदासीं उहो बि हिकिड़ो प्रोजेक्ट अंडर कंसिडरेशन में आहे जंहिंमें कणिक जो जेको तख़मीनो जेको आहे सो डिजिटलाइज़ थींदो
उहे शयूं वर्ल्ड फूड प्रोग्राम या ॿियनि जेके इदारनि जेके आहिनि एड ॾियण वारनि इदारनि सां अंडर कंसिडरेशन, पर हिन में कुझु वक़्तु लॻंदो। उहे शयूं थींदियूं त इहो मसइलो हल थी वेंदो, पर तेसि ताईं असांजी मॉनिटरिंग स्ट्रिक्ट कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त अहिड़े क़िस्म जा शॉर्टफॉल न थियनि। का पॉलिसी सर में नवाड़ तव्हां आंदी आहे या हर साल ईअं ई थींदो, अरबे रुपयनि जा जेके उहे गबन थींदा रहंदा? का हिन भेरे जेका तव्हां वीट प्रोक्योरमेंट पॉलिसी आणींदव उनमें का नवाड़ आंदी आहे तव्हां, या बारदाने वारो जेको सिलसिलो किथे पहुतो, छाकाणि जो मार्च में जेका उहा कणिक जेका ख़रीदारी शुरू थींदी आहे? न, उनमें असां हिन दफ़े जेको आहे सो नयूं कमेटियूं ठाहींदासीं, ॿियनि डिपार्टमेंटनि ऐं डीसी खे इन्वॉल्व कंदासीं मॉनिटरिंग जे लाइ। ऐं बाक़ी ऑटोमेशन जा प्रोजेक्ट उहे मटीरियलाइज़ थियण में 2-3 साल लॻी वेंदा। एक्ज़ैक्टली हिन साल त इहे शयूं नथियूं थियनि, बाक़ी जेको मैनुअल जेको बि सिस्टम आहे जीअं बि स्ट्रिक्ट थियणु घुरिजे उनखे असां मॉनिटरिंग उनजी बहितर कंदासीं, इनशाला बहितर थींदो। बाक़ी जेको बि मिसएप्रोप्रिएशन कणिक जी थिए थी त उनमें उन्हनि माण्हुनि ते बाक़ाइदे कार्रवाई डिपार्टमेंटल बि थिए थी। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरे माण्हू नौकरियुनि मां डिसमिस थी विया आहिनि, उन्हनि जे लाइ रिकवरी प्रोसीडिंग्स बि थियनि पियूं, FIK बि लिखूं पिया, ऐं नेब जेके शॉर्टेज डिक्लेयर करे थी त उन ते नेब जा रेफरेंस थियनि था, उहे माण्हू नौकरियुनि मां निकिरी वञनि था। त इहे शयूं हलंदड़ हूंदियूं आहिनि, हिकिड़ो हलंदड़ प्रोसेस हूंदो आहे। अच्छा सर, मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे तव्हां खां, जीअं तव्हां ॿुधायो त उन्हनि खां रिकवरी बि थिए थी, उहे करप्शन में बि मुलविस निकिरनि था, हर साल इहो थिए थो, हर साल उहा प्रैक्टिस थिए थी, उन्हनि खे नौकरियुनि तां वरी बरतरफ़ कयो वञे थो, रिकवरी बि थिए थी, नेब ॾे केस बि उमाणे वञनि था, त इहो सिलसिलो आख़िर केसीं ताईं हलंदो? सॼो डिपार्टमेंट असल में माज़ी में ईअं थियो आहे जो जेके सियासी तौर ते भर्तियूं थियूं आहिनि, त इहो इको सिस्टम इहो ईअं हलंदो रहंदो? जी, हिन में ऑटोमेशन तरफ़ां साल कमिंग 5 इयर्स ताईं डिपार्टमेंट हलियो वेंदो, उन में बहितरी अची वेंदी। ऐं इहे माण्हू नेठि जेके डिपार्टमेंट प्रोसीडिंग्स मां नौकरियुनि मां डिसमिस थी करे फेज़ आउट थी वेंदा, सुठी बहितरी बि ईंदी इनशाला। ऐं जॾहिं अकाउंटेबिलिटी जो हिते वधंदो जेको आहे सो रेशो वधंदो, त ज़ाहिर आहे अॻियां माण्हू बि पोइ इन पंहिंजो एहतिसाब जे सम्झी ऐं उनखे बहितर कमु करण जी कोशिशि कंदा, इनशाला बहितरी ईंदी। ऐं जेके बि मुलविस आहिनि हिननि शॉर्टेजिस ऐं मिसएप्रोप्रिएशन में, उनजे ख़िलाफ़ यकीनी एक्शन थिए थो, मीडिया ते बि अचे थो। अच्छा सर, हिन वक़्तु जेको आहे खाते ते केतिरो जेको आहे उहो कर्ज़ो चढ़ियल आहे कमर्शियल बैंकनि जो, ऐं केतिरो तव्हां हर साल व्याज भरियो पिया? तक़रीबन 66 बिलियन जेको आहे सो इन में जेको आहे असां ते कर्ज़ आहे कमर्शियल बैंकनि जो, ऐं उन में जेको असां वटि उनजे तक़रीबन मिक़दार मुताबिक़ कणिक बि पई आहे, त उहा कणिक असांजी हिन साल कणिक थोरी घटि रिलीज़ थी वई, छो जो गवर्नमेंट फेडरल गवर्नमेंट इम्पोर्ट कई। ऐं नेक्स्ट ईयर इनशाला रिलीज़ थींदी कर्ज़ बि, इहो इनशाला जेको आहे सो उनजो मिक़दार एस्टिमेट तमामु घटिजी वेंदो इनशाला। ठीकु आहे ज़ुल्फ़कार साहब, अवां जी वॾी महिरबानी। सगीर अवाम फूड डायरेक्टर ज़ुल्फ़कार ख़ुश्क जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जे मौक़िफ़ सां अवां केतिरा सहमत आहियो? ॾिसो, सिंध में जेके खुराक खाते जा अमलदार ई इन में मुलविस आहिनि, इन में को बि शक न आहे, पर ही डायरेक्टर फूड जेको आहे उहो हींअर आयो आहे, उनखे कुझु ई महीना थिया आहिनि, त ही जेका ॻाल्हि आहे 2022 जी आहे। त उन वक़्तु जेके डायरेक्टर फूड हुयो या जेके उन वक़्तु सेक्रेटरी फूड हुया या वज़ीर जेके आहिनि, उहे इन्हनि मामलनि जा जेके आहिनि उहे ज़िम्मेवार आहिनि। त जेकी हिन जेके डायरेक्टर फूड ॻाल्हि कई ज़ुल्फ़कार साहब, त 66 अरब रुपया जेके आहिनि उहे डिपार्टमेंट जे मथां कर्ज़ो चढ़ी वियो आहे। त इहो कर्ज़ो कीअं चढ़ियो, कणिक जेका उहा काॾे वई, ऐं जेका कणिक रिलीज़ थी उन जा पैसा उहा काॾे विया, इहे सभु तमामु वॾो जेको आहे उहो सुवालु हिते मौजूदु आहे। त उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। हीअ ॿुधाए पियो त असीं जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई बि कंदा रहूं था, पर असल ॻाल्हि कार्रवाई करण जी न आहे, हीअ स्कैंडल बंदि छो नथा थियनि। ऐं हिननि इहो ॿुधायो त कंप्यूटराइज़ सिस्टम वारे पासे जेको आहे वञी रहिया आहियूं, पर उनखे बि 2 खां 3 साल लॻी सघनि था। यानी हीअ जेको आहे सिस्टम अञा ताईं ईअं ई हलंदो रहंदो। ऐं हाणे जेका हिननि असल में ईअं हूंदो आहे त दुनिया में जेका आहिनि, दुनिया में इंटरनेशनली तौर ते जेकी कणिक जो जेको रेट आहे उन सां ई लाॻापियल नथा हुजनि। त हिन वक़्तु जेको आहे इंटरनेशनल तौर ते जेको आहे उहो कणिक जो रेट तमामु घटि आहे, इन करे जेका आहे उहा इम्पोर्ट कई वफ़ाक़ी हुकूमत, ऐं हिननि जी कणिक जेका आहे उहा रिलीज़ न थी सघी। इन करे हिननि वटि जेका कणिक तमामु घणी अञा ताईं पयल आहे।
त इहे ई जेके हिननि जूं कोताहियूं लापरवाहियूं जेके आहिनि उहे ई जेके इन जे करे क़ौमी ख़ज़ाने खे जेको आहे उहो नुक़सानु थिए थो, कणिक ख़राबु थी वञे थी ऐं उहा कणिक जेका हिननि जे गोदामनि में पयल हुजे थी, पोइ उते जेके वेठल जेके चौकीदार, जेके फूड सुपरवाइज़र या जेके फूड इंस्पेक्टर आहिनि, उन्हनि जी मदद सां पोइ इहा किरोड़नि रुपयनि जी कणिक खपाई वञे थी ऐं जॾहिं हिननि खां पुछाणो थिए थो त पोइ ख़राबु कणिक उहा साॻियुनि उन फूड गोदामनि में रखी वञे थी। जी अच्छा सखीर, असां वटि इहे बि रिपोर्ट्स आहिनि त खुराक खातो रुगो कणिक जी ख़रीदारीअ में करप्शन नथो करे, पर कणिक जे हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ॾांहुं मुंतक़िली बि खुराक खाते जे अमलदारनि लाइ सणिभो कारोबार बणियल आहे। इन हवाले सां अव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो, इन में असल ईअं थींदो आहे त जीअं ई मार्च खां कणिक जी ख़रीदारी शुरू थींदी आहे त पोइ समूरनि DFCs खे इहो टारगेट ॾिनो वेंदो आहे त हू उन्हनि ज़िलनि में एतिरी कणिक जेका आहे उहा ख़रीद कंदा। पोइ जीअं ई असल में उत्तर सिंध में जेका उहा कणिक घणी थींदी आहे त उहा कणिक जो जेको रेट उहो कराची में जेको आहे मथे अची वेंदो आहे, त उहा कणिक जेका आहे उहा पोइ कराची ॾांहुं मुंतक़िल थींदी आहे ऐं ही फूड डिपार्टमेंट हिकु ज़िले खां ॿिए ज़िले जे कणिक जी चुरपुर ते जेका उहो पाबंदी हणी छॾींदो आहे। पोइ ईअं थींदो आहे जो हिननि जेको आहे खुराक खाते जे अमलदार जा जेके वेझा माण्हू आहिनि, उन्हनि जूं जेके आहिनि ट्रकूं रिश्वत एवज़ जेके आहिनि उहे लखें रुपयनि जी फ़ी ट्रक ते वरिता वेंदा आहिनि। पोइ उहे दादू ऐं जामशोरे मुख़्तलिफ़ हंधनि ते हिननि जा माण्हू बीठल हूंदा आहिनि जेकी चेकिंग कंदा आहिनि। पोइ उन्हनि रिश्वत एवज़ उन्हनि खां वरी ट्रांसपोर्टेशन दौरान उन्हनि खां पैसा वठंदा आहिनि। त ईअं ई इहो हिकिड़ो इहो बि कारोबार हिननि जो आहे, उहो हिननि हींअर ई जेको आहे उहो कारोबार शुरू थियण वारो आहे। जीअं ई कणिक जेका लहंदी, कणिक ख़रीदारी शुरू थींदी त पोइ कणिक जी मुंतक़िली जेका आहे उहा कराची ॾांहुं अची वेंदी। कराची में जेका आहे नई कणिक जीअं ई उनजी जेका घुर्ज तमामु घणी हूंदी आहे ऐं वापारी जेके आहिनि उहे कणिक कराची घुराईंदा आहिनि। पोइ उतां जा माण्हू जेके आहिनि, छाकाणि जो रेट जेको आहे हिन जो 4000 आहे, त पोइ वरी कराची में उहो रेट हाई हूंदो आहे त 5000 ते पहुची वेंदो आहे। त उहा कणिक जेका आहे सभिनी जी कोशिशि हूंदी आहे त उहा कराची ताईं जेका कणिक पहुचाइजे, पर उहे वरी फूड डिपार्टमेंट जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जी मिली भगत सां लखें किरोड़े रुपयनि जी कणिक जेका आहे उहा कराची पहुचाई वेंदी आहे। इन करे इन्हनि जो टारगेट बि पूरो नाहे थींदो ऐं चुरपुर ते इन्हनि जी पाबंदी जे नाले ते हीउ जेको आहे उहो कारोबार कंदा आहिनि। किरोड़े रुपयनि जो हीउ धंधो आहे ऐं हर साल इन जेका इन मद में बि इहा करप्शन कंदा आहिनि। कणिक ख़रीदारी में अलॻि सां करप्शन कनि, जेका कणिक उते पयल हुजे थी, बारदाने में हीअ अलॻि कंदा आहिनि, कणिक रिलीज़िंग ते अलॻि सां वरी। त हिकिड़ो सिस्टम जेको आहे सॼो करप्ट तरीन डिपार्टमेंट थी वियो आहे। इन में बहितरी जी जेका उहा ज़रूरत आहे। सही। अच्छा सखीर, खुराक खाते में हर साल अरबे रुपयनि जी करप्शन थिए थी ऐं मुख़्तलिफ़ जांच रिपोर्ट्स में अहिड़ी करप्शन जी तस्दीक बि थिए थी, पर इहो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे। छा हुकूमत खाते जे सुधारे लाइ के संजीदा क़दम खणंदे नज़र अचे पई? बिल्कुलु, इन सिलसिले में खुराक खातो, जीअं तव्हां डायरेक्टर साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, त खुराक खातो जेके आहिनि उहे अहम क़दम खणणु वञी रहियो आहे। त इन खे हतमी शकिल कॾहिं ॾिनी वेंदी उहो वरी वक़्तु ॿुधाईंदो, छाकाणि जो हाणे जेका चूंडियल हुकूमत अॼु उन्हनि मेंबरनि जेको आहे हलफ़ खणी वरितो आहे। ॾिसूं था त कहिड़ो जेको आहे उहो खुराक खाते जो वज़ीर अचे थो ऐं उन जी जेका पॉलिसी छा हुजे थी, पोइ ई ख़बर पवंदी। असल में मैनुअल सिस्टम में ई जेका आहे उहा करप्शन थिए थी। जेसीं ताईं कंप्यूटराइज़ सिस्टम जेको आहे उहो न थींदो तेसि ताईं ही करप्शन इन खाते मां ख़तमु ई न थींदी। उते जेका आहिनि CCTV कैमराऊं लॻाइण जी समरी जेका आहे उहा हिननि मूव कई आहे खुराक खाते वारनि। त उते वरी बिजली बि न आहे, त बिजली बि जेको आहे मुहैया करण जे लाइ सोलर सिस्टम उते लॻाइण जे लाइ बि हिननि चयो आहे। उनखां अलावा हिकिड़ो जेको आहे उहो पंजाब बोर्ड IT बोर्ड सां जेको आहे हिननि जेका आहे उहो मुआइदो बि कयो आहे। त जीअं उन्हनि जे उते पंजाब में बि ईअं ई आहे त हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, उन में कणिक जी ख़रीदारी, कणिक जी ट्रांसपोर्टेशन, कणिक केतिरी मौजूदु आहे, समूरी कणिक जे हवाले सां जेका बि मालूमात आहे उन्हनि जे पोर्टल ते मौजूदु हूंदी। त इहे तमामु सुठा जेके आहिनि उहे प्रोजेक्ट आहिनि। ऐं जीअं हाणे मूं ॿुधायो त जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली आहे त लांडी जे कुझु जेका आहे उहो गोदामनि में कैमराऊं जेके आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि। इहो सुठो अमल आहे, पर ईअं सॼी सिंध में जेको आहे अहिड़े क़िस्म जा क़दम खणणु घुरिजनि ऐं जेके हीअ ॿुधाइनि पिया त अहिड़े क़िस्म जा असीं स्टेप गौर हेठि आहिनि, त इहे सिर्फ़ु गौर हेठि न, इहे इन ते इम्प्लीमेंट थियणु घुरिजनि, तॾहिं ई करप्शन जो ख़ात्मो थी सघंदो।
जी वरी महिरबानी सगीर खुराक खाते में थींदड़ करप्शन ऐं अंधेर नगरी ते अव्हां नासरीन खे आगाह कयो। इन उम्मीद सां ईंदड़ हफ़्ते ॿीहर मिलंदासीं त सिंध जे खुराक खाते समेत ॿियनि खातनि में का बहितरी ईंदी। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।